नाज़ी मंशर के नल कट वधीक केतिरा ई ॻोठ ॿोड़े छॾिया तयार फसल बि तबाह थी विया आहिनि। वधीक कहिड़ा इलाइक़ा मुतासिर थी सघनि था ऐं कट वारे पाणी कहिड़ो रुख कयो आहे, उन हवाले सां अपडेट करे रहियो आहे सेवण खां धरती टीवी जो रिपोर्टर रियाज़ जमाली। जी नाज़रीन, असीं हिन वक़्तु यूनियन काउंसिल चन्ना में मौजूदु आहियूं। मुंहिंजे भरिसां ही इंडस हाईवे बि आहे जेको हितां गाॾियूं जेका मुख़्तलिफ़ शहरनि लाइ वञनि पियूं। गुज़िरियल ॾींहुं जेको आहे बाग यूसुफ ॻोठ पंजोथा वटां जेको आहे सो मंछूर खे जेको कट लॻायो वियो आहे त जीअं सेवण शहर ऐं भान शहर खे बचायो वञे। हिन वक़्तु उन कट मां जेको आहे सो पाणी जेको आहे सो मुख़्तलिफ़ ॻोठनि खे ॿोड़ींदे, जंहिंमें बाग यूसुफ आहे, भूतड़ा आहे, बिलण आहे, ॿिया खोड़ सारा अहिड़ा नंढा वॾा ॻोठ आहिनि जेके उन्हनि खे ॿोड़ींदो करे हिन वक़्तु इंडस हाईवे जे केतिरनि मोड़नि मां क्रॉस करे रोड जे ॿिए पासे अची वियो आहे पाणी। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु जेका मंछूर जी जेका सूरत हाल आहे उहा इंतिहाई गणती वारी आहे, छाकाणि त हिन वक़्तु मंछूर जेका 24 फुटनि खे क्रॉस करे पियो वञे। जेका 5 यूसियूं आहिनि, असां ॻाल्हि कंदासीं त हिते लखें एकड़ फसल आबाद आहे, जंहिंमें ज्वर, वोण ऐं ॿियूं खोड़ सारियूं जेके माना फसल आहिनि उहे हींअर तयारु बीठल आहिनि। हिननि पाणी सां अचण जे करे यूसियुनि खे ॿुॾण जे करे जेको आहे सो हिननि माण्हुनि खे कहिड़ो पंहिंजो नुक़सानु पवंदो। उन खां पोइ ॿुधायो पियो वञे त जेकॾहिं पाणी अञा वधी वियो त करमपुर वटां जेको आहे सो कट लॻाए करे इन पाणी खे सिंधू दरिया में छॾियो वेंदो।